बाद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश्शैतानिर्रजीम बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम आमीन वल किताबिल मुबीन इन्ना अंज़लनाहु फ़ी लैलतिन मुबारकतिन इन्ना कुन्ना मुनज़िरीन फ़ीहा युफ़रक़ु कुल्लु अम्रिन हकीम सदक़ल्लाहुल अज़ीम। नाज़रीन, अॼु असीं तव्हांखे 15 शअबान जे मुतलिक़ कुझु मालूमात ॾींदासीं। अल्हम्दुलिल्लाह, हिन वक़्तु असां मदीने पाक में मस्जिद नबवी शरीफ़ में मौजूद आहियूं। हरम पाक में मस्जिद नबवी शरीफ़ में मौजूद आहियूं। 15 शअबान जी रात अज़ीम रात आहे। अल्लाह ताला जी सदाईं इबादत करणु खपे, ख़ासि करे 5 वक़्त नमाज़ जी पाबंदी, रमज़ान जा रोज़ा, हर इबादत करणु खपे। अल्लाह ताला 15 शअबान जे लाइ क़ुरान पाक में इरशाद फरमायो आहे, फ़ीहा युफ़रक़ु कुल्लु अम्रिन हकीम। इन राति में हर कमु हिकमत वारो जारी कयो वेंदो आहे। अल्लाह ताला फरमाए, हामीम वल किताबिल मुबीन, इहो किताब पधरो आहे। इन्ना अंज़लनाहु फ़ी लैलतिन मुबारकतिन, जिसकी नाज़िल कयो असां हिनखे बरकत वारी राति में। इन्ना कुन्ना मुनज़िरीन, बेशक असां ॾेजारी आहियूं। फ़ीहा युफ़रक़ु कुल्लु अम्रिन हकीम, इन में हर हुकुम अल्लाह ताला जो जारी कयो वेंदो आहे। हीअ 15 शअबान जी राति अल्लाह ताला जा हुकुम जारी कया वञनि था। हिन राति खे असां सिंधी मुस्लमान हिसाब किताब वारी राति चवंदा आहियूं। हीअ 15 शअबान जी राति हर अल्लाह जो हुकुम जारी कयो वेंदो। 15 शअबान जी राति रोज़ी लिखी वेंदी आहे, मौत ऐं हयाती जा फ़ैसिला कया वेंदा आहिनि। 15 शअबान खां वठी वरी ॿी 15 शअबान ताईं जेको बि ॿारु ॼमंदो आहे, हदीस पाक में त हुनजो बि ज़िक्र कयो थो वञे। जेको माण्हू मरंदो आहे उनजो बि हिन राति में हुकुम इलाही जारी कयो वेंदो आहे। 15 शअबान जी राति में सॼे साल जी रोज़ी लिखी वेंदी आहे। ऐं सॼे साल जी रोज़ी जो हिसाब किताब 15 शअबान जी राति थींदो आहे। त 15 शअबान जी राति वधि में वधि इबादत करणु खपे। उन में इबादत जे लाइ अल्लाह ताला असांजी सदाईं तौफ़ीक़ ॾे। इबादत तमामु घणी करणी आहे। ख़ासि करे हुन में तव्हांखे अर्ज़ु कयूं त 14 जी शाम, 14 शअबान जी शाम, असुर ॾींहुं शाम जो वेची तयारु करे असुर नमाज़ खां बाद में इन मग़रिब खां पहिरीं 100 मरतबा पढ़ो ला हौल वला कुव्वत इल्ला बिल्लाहिल अलिय्यिल अज़ीम। उन खां पोइ वरी 100 मरतबा पढ़ो अस्तग़फिरुल्लाह रब्बी मिन कुल्लि ज़ंबिन व अतूबु इलैह। उन खां पोइ वरी 100 मरतबा पढ़ो या फ़त्ताह या फ़त्ताह। वरी उन खां पोइ 100 मरतबा पढ़ो या सलाम या सलाम या सलाम। उन खां पोइ वरी 100 मरतबा पढ़ो या रज़ाक या रज़ाक। जेतिरो वक़्तु मिली सघे असुर खां वठी मग़रिब ताईं अल्लाह ताला जो ज़िक्र करे, अल्लाह ताला जो ज़िक्र अज़कार करे, ला इलाहा इल्लल्लाह पढ़े, अल्लाह अल्लाह पढ़े। पोइ वरी उन खां बाद में कोशिशि करे त 15 शअबान जी राति मग़रिब नमाज़ खां पहिरीं 14 जी शाम 15 जी राति